दोस्तों लोग जिन भरपूर तरीके से यकी काफ़ी टाइम गुजरे तकीर रंजी लिस्ट लंबी दिया उनके जस दिया तो आराम तामल से असांखे ॿुधनि पिया मक़सद सही धरण जो जेको आहे दोस्तों तव्हांखे ॿुधायो आहे हीअ जेका रेप गर्दी आहे हीअ जेका गुंडा गर्दी आहे हीअ जेका सिलेक्टेड गवर्नमेंट आहे इमरान न्याज़ी जे तरफ़ां जेका जमहूरियत ते राता हो जेको लॻियल आहे जेका सियासी लीडरशिप आहिनि ख़ासि तौर ते असांजो लीडर जनाब आसिफ अली ज़रदारी साहब असांजी मान वारी भेण अती फरियाद कानपुर साहब आहे मां उन्हनि जे हौसले खे सलाम कयां थो मां बार बार सलाम कयां थो अती फरियाद साहब आहे उहो न्याणी आहे आसिफ साहब खे आसिफ साहब जेको खिले थो न मां सम्झां थो दुश्मननि जो मुंहं ते दांगी थो मले वो खिले तो तकलीफ़ में जेल में उनकी तबीयत हुई तव्हांखे नज़र अचे थी तबीयत उनकी ख़राब आहे मां उनखे वरी बि सलाम पेश कयां थो जे हौसले सां हले पियो ऐं यकीनन मूंखे यादि आहे आसिफ साहब हमेशह असांखे चवंदो त बाबा ईमान महिमान आहे ऐं हुन हमेशह असां कचहरी कंदो त उहा इंसान खे तारीख़ में ज़िंदा रहणु खपे ऐं हक़ीक़ी माना में मां सम्झां थो आसिफ साहब इहो साबित कयो आहे तो हक़ीक़ी फॉलो वारा जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो ऐं असांजे मोहतरमा शहीद राणी जो हुननि जो नज़रियो इहो हो त असांखे तारीख़ में ज़िंदा रहणो आहे दुनिया में हर को ज़िंदा रहे पर इहा तारीख़ में ज़िंदा रहणु तव्हांजे अॻियां जीअं ॾाढे गुलाम शाह ॻाल्हि कई आसिफ साहब खे इहे आफरूं आहिनि उहा तव्हां ज़मानत ॾियो नवाज़ शरीफ़ ज़मानत ते सिहत जी बुनियादनि ते ज़मानत मिली वेंदी तव्हां हलिया वञो पर आसिफ साहब मां वरी बि सलाम पेश कयां थो हुन इहो चयो आहे हुन चयो आहे त तव्हां जेके केस आहिनि या केस साबित करियो मां सज़ा भुगतण लाइ तयारु आहियां या माफ़ी वठो छो न कोई केस था साबित कनि साबित करे न था सघनि छाकाणि त कूड़ा केस जो असांजे कूड़नि केसनि ऐं जेके तकलीफ़ असांजी लीडरशिप खे ॾियनि था ऐं पीपल्स पार्टी खां त इहो प्लान वठो त माना हितां जे माण्हुनि खां इहो प्लान था वठनि ऐं आसिफ साहब खां आसिफ साहब जेका अरिड़हीं तरमीम जेका ॾिनी उन खां पोइ जेके सूबनि खे अख़्तियार ॾिना AP खे सूबो ठाहियो हितां जे माण्हुनि खे अख़्तियार ॾिना पंहिंजे सदर हूंदे जेका 58B आहे उनखे ख़तमु कई छो इहे सभु ॻाल्हियूं हिन महिल घणनि माण्हुनि खे सम्झ में नथियूं अचनि पर हुननि जिन चयो त बाबा करप्शन आहे अॼु जो भाषण ॾिसो जीअं तव्हांखे दोस्तनि ॿुधायो आहे टमाटर 200 रुपया किलो लॻो पियो आहे रेड़ी वारो दुकान वारो गाॾी